अब नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त मौसमियत खाते पारां जेका 8 तारीख़ खां 13 तारीख़ जुमे ताईं जेका गर्मीअ जी शिदत जी जेका पेशन गोई कई उन शिदत गर्मीअ जे बावजूदि हितां न KMC DMC तोड़े टाउन कंहिं बि हवाले सां पंजनि टाउन ईस्ट जे किथे बि कंहिं सबील जो थधे पाणीअ जो या कंहिं बि गर्मीअ जे बचाव जो को जोॻो उपाउ न वरिता आहिनि, न वरी कंहिं माण्हुनि खे जेका असां इहा का सहूलियत फ़राहम कई आहे। अॼु समाजी माण्हू पाण सचल वारे इलाइक़े में पंहिंजी मदद पाण तहत शरबत ऐं उन सां गॾोगॾु सबील जो बंदोबस्तु कयो आहे। उन खां पुछूं था त उहे छा था चवनि। हीउ जेको फ़र्ज़ु आहे ईस्ट जो टाउन खे UC खे DMC खे सभिनी जो फ़र्ज़ु आहे त हिते जेको चौराहनि ते पंहिंजो सबीलूं लॻाइनि, पाणी रखनि, थधो पाणी रखनि, भले गरम रखनि। जेके हिते मज़दूर आहिनि उन्हनि जे लाइ कुझु भलो थिए। हीअ असीं पंहिंजी मदद पाण ते जेको कयूं पिया, कंहिंखां बि चंदो न आहे, कंहिंजो रुपयो पाए न, जेको असांखे फी सबील थी सघे थो अलाह जी राह में हिते ग़रीबनि खे इहा सबील पियारे उनजी दिलि खे रूह अफ़ज़ाई पहुचायूं था। गरीब मिस्किन माण्हू जेको मज़दूर आहे, हेठों तबिको आहे जेको रोडनि ते कमु थो करे या रिक्शा हलाए थो, ऐं शदीद गर्मीअ में जेको आहे सो हू तमामु जेको आहे सो बेहोशी जी हालत में आहे। ऐं हीअ गर्मी जेको आहे सो सभिनी लाइ आहे, ज़ाहिर आहे हर इंसान जेको आहे सो चाहींदो आहे त हिन क़िस्म जी जेको आहे सो इहा असांखे मुख़्तलिफ़ शइ मिले। बिजली जेको आहे सो सॼो ॾींहुं ग़ाइबु आहे। ये इंतज़ामिया का काम है, पर हम मज़दूर लोग मज़दूर का एहसास करता है। हम गर्मी में काम कर रहे हैं, लाइट नहीं है, यहाँ पे बहुत परेशानी है। हमें गर्मी का एहसास हुआ तो मज़दूरों का भी एहसास हुआ है, तो इसलिए हमने अपनी मदद आप ये शरबत लगाया है, सबील लगाई है। तो आज गर्मी बहुत है, 3 दिन से गर्मी बहुत बढ़ रही है। तमामु सुठो लॻो असांखे हिते ख़बर पई त सबील हले पई थधि माशाल्लाह पी मज़ो अची वियो। जॻह जॻह लॻे पाण माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। चाचे जन सबील ऐं सभिनी खे अपील आहे इहा हर चौंक ते हर हंधि लॻाए वञे। हर चौंक ते हर इलाइक़े में थधे पाणी जी सबील ऐं शरबत लॻाइणु घुरिजे त जीअं मज़दूर तबिको पोरियत माण्हू हिन मां तस्कीन वठी सघे। कैमरामैन मंसूर सां गॾु घोष बुगियो, धरती TV न्यूज़, कराची।